जय श्री झूलेलाल। अॼु मां जैसलमेर खां लॻभॻि 120 किलोमीटर जो सफ़र करे तनोट माता जे मंदिर में आई आहियां। चवंदा आहिनि तनोट माता सिंधियुनि जी कुलदेवी माता हिंगलाज जी अंशा अवतार आहे। जॾहिं भारत पाकिस्तान में 1965 में युद्ध थियो त पाकिस्तानी सैनिकनि द्वारा 3000 बम गोला भारत जे मथां दाॻिया विया हुआ। हुन मां 450 बम गोला हिन मंदिर में किरिया हुआ। चमत्कार जी हिकु ॻाल्हि आहे कि हिन मंदिर में जेके भी बम गोला किरिया हो फाटिया कोन हुआ और ना ही मंदिर की कोई हानि थी हुई। हिन चमत्कार सां आकर्षित थी करे तॾहिं खां BSF हिन मंदिर जी सेवा कंदी आहे, सुबुह शाम जी आरती कंदी आहे। हिन मंदिर जी कथा इन प्रकार आहे। मामरिया चारण सिंधियुनि जी कुलदेवी माता हिंगलाज के संतान प्राप्ति लाइ पसंद करण लाइ पूजा आराधना कंदा हुआ और माता हिंगलाज जी बलूचिस्तान पाकिस्तान में वञी करे 7 बार पैदल यात्रा भी कई हुई, जंहिंसां माता हिंगलाज प्रसन्न थी करे हुननि खे 7 पुत्री हिकु पुत्र जी प्राप्ति जो संतान जो आशीर्वाद ॾिनो, जंहिंमां हिकु पुत्री आवण माता जाई और भविष्य में आवण माता ई तनोट माता जे नाले सां विख्यात थी। चवंदा आहिनि माता हिंगलाज तनोट माता जे रूप में अची करे अवतरित थी। हिते माण्हू पंहिंजी सुख लाइ रुमाल भी ॿधी वेंदा आहिनि। जय श्री झूलेलाल।